अस्सलाम वालेकुम दोस्तों, अज धमाकेदार अपडेट में सभी दोस्तों के भली कार वेलकम जी आयानू। दोस्तों अज शायद को वर्क यूट्यूब चैनल में ताकि वही अपडेट मिलती। बिल्कुल दोस्तों, ही अपडेट ज़बरदस्त पंजाबेरी सोप सीरियल ते आहे। जो सोप सीरियल पंजाबेरी जी नेक्स्ट एपिसोड आ उन जी बेहतरीन कहानी रिव्यू करे ताके बुधाईंदासीं त अॻिते छा थींदो छा न थींदो। दोस्तों दरअसल जाबर पांजो जार विछायूं वेठो रस्ते में अकबर खान ऐं चाकर खान के विच में जो ठा थी रहो है। इन काफ़िले ते ही हमलो कंदो जाबर। जी अकबर खान समझे तो ये चाकर खान जा मानू हमलो करे आन, ओड़े हिसाब से अकबर खान ठाव न करे ऐं चाकर खान जो दुश्मन बणिजी वञे। चाकर खान ये समझे तो यो अकबर खान जो है पान ईअं कयो आहे, अड़े हिसाब से इन जो जीअं ठाव न थिए। जाबर वक्ती तौर यो शातिर मानू शैतान मानू जो पाडो है वक्ती तौर कामयाब थी वेंदो। छो जाबर शैतानी फितरत जो मानू है। शैतानी फितरत जी रुंडे जी है, अड़े किस्म की जाबर जी भी है। शैतान मानू ये कोशिश कंदो है तो मां कामयाब थियां, मां जो है मुझी गाल हले ऐं ॿिया सब तबाह अथनि। वीडियो पोगो पंहिंजी पुॼाणी ते असांखे ॾींदा इजाज़त ऐं शायद को वर्क यूट्यूब चैनल के जरूर सब्सक्राइब लाइक शेयर कंदा।